अस्सलाम वालेकुम। धरती न्यूज़ में भलीकार मैं फौजिया एजाज। सब खां पहिरियां हेडलाइन। सेनेट जी ख़ाली सीट ते चूंड लाइ पोलिंग शुरू। पीटीआई जो शौकत तरीन, एएनपी जो शौकत अमीरज़ादा, पीपल्स पार्टी जो मोहम्मद सईद ऐं जेयू जो ज़ाहिर शाह उम्मीदवार। अपोजिशन लीडर शहबाज शरीफ लाहौर जे एहतसाब अदालत में पेश। हमज़ा शहबाज जे हिक ॾींहुं गैर हाज़िरी जी दरख़्वास्त मंज़ूर। मनी लॉन्ड्रिंग ऐं असासन वारे केस में ॿुधणी अदालत पारां नेब खे शाहिद पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। शहबाज शरीफ सां शरीक जवाबदार अहमद अली तौर फर्द जुर्म लागू। खैबर पख्तूनख्वा में मकानी चूंड। हुक्मरान जमात पीटीआई के केतरनी हंधन ते अपसीट शिकस्त। गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजन मूजिब 64 तालके काउंसिल्स मां 19 ते जेयूआईफे के सरसी। पिशावर, बनून ऐं कोहाट में भी जेयूआई जो मेयर अगबरो। पीटीआई 15 आज़ाद उम्मीदवार 12 ऐं एएनपी 8 सीटूं खटियूं। खैबर पख्तूनख्वा में मकानी चूंडुनि दौरान मुख़्तलिफ़ आपघाती बम धमाका, फायरिंग ऐं झेड़नि जा वाक़िआ। 7 ॼणा मारिजी विया, केतिराई ज़ख़्मी। पिशावर मूसा ज़ई में कामयाब उम्मीदवार ज़करिया ख़ान पंहिंजे ई हवाई फायरिंग में मारिजी वियो। फायरिंग करण जे इल्ज़ाम हेठि केतिराई माण्हू गिरफ़्तार। नाटक जे इलाक़े अमाखैल में इलेक्शन ड्यूटी बैदि वापसी बैदि ईंदे पुलिस एहलकार फायरिंग में मारिजी वियो। पाकिस्तान में कोरोना वायरस वधीक 6 मरीज़नि जूं हयातियूं गिड़काए वियो। एनसीओसी पारां 360 नवनि केसनि जी तस्दीक। हाकारी केसनि जी शरह 0.83% रही। कोयटा में यंग डॉक्टर्स जी हड़ताल। सरकारी अस्पताल में वार्ड ऐं ऑफिसूं बंद। बलूचिस्तान हुकूमत ख़ामोश। मरीज़ ज़हनी अज़ियत जो शिकार। सकन जे इलाक़े लियाक़ताबाद में कॉलोनी में घर अंदर बिजली जी हीटर मां ओचितो बाहि लॻण सबब कमरे में सुतल पीउ ऐं धीउ सां साह ॿुसाटजण जे सबब फौत। बाहि लॻण सबब घर जी कुझु हिसो बि सड़ी वियो। वाक़े वारे इलाक़े में सोग जी लहर। लाड़काने में मुबैना पुलिस मुक़ाबले में शहीद थियल एएसआई मुज़फ़्फ़र हुसैन खोसो ऐं पुलिस एहलकार नवाब अली जतोई जी खून सां इंसाफ़ लाइ वारसनि जो एसएसपी चौक वटि एहतिजाजी मुज़ाहिरो। टायरनि खे पायूं। बाअसर माण्हुनि ऐं पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी। शहीदनि जे क़ातिलनि खे गिरफ़्तार करण जी घुर कई वई। फिलिपाइन में सामुंडी तूफ़ान सबब फोथियलनि जो अंग 200 खां वधी वियो। दर्जन माण्हू गुम। मुतासिर इलाक़नि में रेस्क्यू ऑपरेशन जारी।
बुलेटिन हेडलाइन सां वठी वधीक ख़बरुनि लाइ वठंदा शॉर्ट ब्रेक असां सां गॾु रहिजो।